खानपुर महर लॻ 10 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नौजवान जी बाज़ियाबी लाइ वारसन जो घोटकी खानपुर महर रोड ते धरणो। ख़बर मूजिब आदिलपुर थाणे जे हद ॻोठ मिठड़ी वासी नौजवान रियाज़ सियाल 10 ॾींहं अॻु काज़ीवाह खां आदिलपुर वेंदे रस्ते मां मुबैना तौर अगवा थी वियो। नौजवान जे वारसन मोहब्बत सियाल, मुख्तियार सियाल, कुर्बान सियाल ऐं ॿियनि जी अॻवाणी में नौजवान जी बाज़ियाबी लाइ घोटकी खानपुर महर रोड ते मिठड़ी बस स्टॉप वटि एहतिजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो आहे। मुज़ाहिरीन मीडिया के बुधायो है त असांजे कंहिंसां बि ज़ाती दुश्मनी नाहे। 10 ॾींहं खां असांजो नौजवान गुम आहे। पुलिस का बि मदद न पई करे। मुज़ाहिरीन जी धरणे सबब घोटकी खानपुर महर रोड ब्लॉक थी वियो आहे। ट्रैफिक मुअतल थी वई आहे। मुज़ाहिरीन चयो त असांजे नौजवान जी बाज़ियाबी ताईं एहतिजाज जारी रहंदो।